नासिन लाड़कानी शहर के अलाहाबाद पाड़ी की रहवासण औरत नुसरत बुलेदी जेका 10 सालन खां अखियुनि जे नूर खां महरूम आहे, बेसहारा औरत बस वारनि खे वाहुड़ जी अपील कई आहे। औरत जा अहंज ॿुधाए थो रशीद समो पंहिंजी हिन रिपोर्ट में। खुशियुनि जे वक़्त में समूरा रिश्ता त गॾु हूंदा आहिनि, पर जॾहिं ॾुख जूं घड़ियूं शुरू थियनि थियूं त साॻाई रिश्ता सहारो ॾियण बजाए ओपरा थी वञनि था। उन खां वधीक ॿियो कहिड़ो ईज़ाईंदड़ अमल चइबो। लाड़कानी शहर जे अलाहाबाद महले जे खोखर घिटीअ में रहंदड़ हिकु औरत नुसरत बुलेदी जेका 10 सालनि खां अखियुनि जे नूर खां महरूम आहे, जंहिंखे ॾुखे वक़्त में पंहिंजा सॻा भाइर बि छॾे विया आहिनि, जेका पंहिंजे ज़ईफ़ अमड़ ऐं हिकु माज़ूर ॿारड़े सां गॾु मसवाड़ी घर में रहे थी ऐं संदन पाड़ेसिरनि हिन जे हाल ते तरसु खाई मसवाड़ जा पैसा चंदो करे ॾियनि था। केतिरे ई अरसे खां अखियुनि जे नूर खां महरूम औरत जी माउ हूर ख़ातून आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त 9 साल अखियुनि खां मज़लूम माज़ूर थी वियो। मुंहिंजो जेको हाल हुयो रनज़ाल हुयमि, पुटोनी महिल कुझु नंढा हुया, वरी जो वॾा थिया थोरो त शादी करायो मान, अला ख़ैर करे ने हिकिड़ो हे मज़लूम बचिड़ो अथसि, ॿियो हेतिरो जवान ॿियो बि अथसि। उहो हिनखे झटको थियो हुआ, इलाज न होण जे वजह इलाज बि कयोसीं, जेको हाल मुताबिक़ वस कयासीं। इलाज जे करे वज़न थी पियासीं, पुटनि जे मथां हथ कढी विया आहिनि। हिनखे नूर थिए, हे घुमण लॻे। असांजे लाइ भाउनि जो जेको हमदर्दी मदद कंदो, तव्हां भाइयुनि जो रब्बुल आलमीन मदद कंदो, बसि असांजी मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे। उन मौके ते अखियुनि जे नूर खां महरूम औरत नुसरत जो चवणु हो त मूंखे नूर वठी ॾियो, छा इलाज मुंहिंजो करायो, ॿाहिरि छॾे विया आहिनि। हिकिड़ो वॾो भाउ कराची छॾे वियो, हिकिड़ो हैदराबाद छॾे वियो, बसि। हाँ। कैमरामैन यासीन समो सां गॾु रशीद समो, आवाज़ टीवी, लाड़काणो।